नासिर लाड़काणे जी PS 11-2 ते नंढी चूंड लाइ PP अॻवाननि टिकेटूं हासिल करण लाइ पार्टी क़यादत वटि दरख़्वास्तूं जमा कराए छॾियूं आहिनि। इन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठी जो रिपोर्टर कादिर जागीराणी। जी कादिर, छा तफ़सील आहिनि? जी, लाड़काणे जे PS 11 खे इलेक्शन कमीशन तरफ़ां खाली करार ॾेई ऐं शेड्यूल जारी कयो वियो आहे। 17 अक्टूबर ते जेको आहे PS 11 जी पोलिंग थींदी। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त GDA उमेदवार मौज़म अली अब्बासी हिन सीट तां कामयाबु थियो, जंहिंसां निसार खोड़े जी न्याणी निदा खोड़ो मुक़ाबिलो कयो हो, पर उहा हाराए वई हुई ऐं अदालत इनखे इहो नोटिफिकेशन रद्द करे छॾियो हो। जंहिंखां पोइ लाड़काणे जे PS 11 ते ॿीहर इलेक्शन कराई पई वञे। पीपल्स पार्टी सिंध जे सदर निसार अहमद खोड़ो ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी जे पॉलिटिकल सेक्रेटरी जमील अहमद सूमरो, सरदार सफदर अली मिठाणी, तारिक अनवर सियाल, शाहिद भुट्टो तरफ़ां हिन PS 11 जी टिकेट हासिल करण लाइ दरख़्वास्तूं जमा कराए छॾियूं आहिनि ऐं जेको आहे वट पकड़ शुरू थी वई आहे टिकेट हासिल करण लाइ। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त PS 11 खे ॿीहर हासिल करण लाइ मौज़म अली अब्बासी, डॉक्टर सफदर अली अब्बासी, हाजी मनवर अली अब्बासी बे तयारियूं करे छॾियूं आहिनि इलेक्शन लड़ण जे लाइ। मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त 13 सेप्टेंबर खां 15 सेप्टेंबर ताईं फारम वसूल भी कया वेंदा ऐं जमो भी कया वेंदा। जी कादिर, जी मेहरबानी।